सखर में पटनी पुलिस की हिरासत दौरान तशद्दुद में क़त्ल थी वियल पोरियत अब्दुल सत्तार मंगरियो वारो मामलो जंहिंमें अदालत SHO ऐं ॿिनि अहलकारनि जी ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। थर्ड एडिशनल सेशन जज जहांगीर भयो जी अदालत संदन दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। जवाबदार SHO शौकत आराई ऐं अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो अदालत मां खिसकी फरार थी विया। अहम खबर खावा के आगाह कयूं पिया। सखर में पटनी पुलिस की हिरासत दौरान तशद्दुद में क़त्ल थी वियल पोरियत अब्दुल सत्तार मंगरियो वारे मामले में अदालत SHO ऐं ॿिनि अहलकारनि जी ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, पटनी पुलिस जे हिरासत दौरान तशद्दुद में क़त्ल थी वियल पोरियत अब्दुल सत्तार मंगरियो क़त्ल केस जे मुख्य जवाबदार SHO ॿिनि अहलकारनि जी अदालत ज़मानतुनि वारियूं जेके दरख़्वास्तूं आहिनि रद्द करे छॾियूं आहिनि। जवाबदार गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां अदालत मां फरार थी विया आहिनि। थर्ड एडिशनल सेशन जज जहांगीर भयो जी अदालत पटनी पुलिस जी हिरासत दौरान क़त्ल थी वियल पोरियत अब्दुल सत्तार मंगरियो क़त्ल केस में जेको मुख्य जवाबदार SHO शौकत आराई ॿिनि अहलकारनि ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं शम्सुद्दीन उर्फ शमन मीरानी जी दरख़्वास्तुनि ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। अदालत फरियादी वकील मोहम्मद अली नापर मूजिब अदालत पोरियत जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार SHO शौकत आराई अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं शम्सुद्दीन उर्फ शमन मीरानी जी ज़मानतुनि वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। ज़मानतूं वारी जेके दरख़्वास्त रद्द थियण खां पोइ SHO शौकत आराई ऐं अहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो अदालत मां फरार थी विया आहिनि। कुझु अर्सो अॻु जेको आहे पटनी पुलिस जे बास कारोबारी शख़्सियत फैलाज राय जे ट्रांसफार्मर चोरीअ जे इल्ज़ाम हेठि पोरियत अब्दुल सत्तार मंगरियो खे गिरफ़्तार कयो वियो ऐं तशद्दुद दौरान उहो फ़ौत थी वियो। पुलिस अहलकारनि जे ख़िलाफ़ जेको आहे पटनी थाणे ते जेको आहे FIR दाख़िल कराई वई हुई। उन में जेके जवाबदारनि जी अदालत SHO शौकत आराई ऐं ॿिनि अहलकारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त। ठीक आहे, वॾी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।